नाज़रीन, कश्मीर लॻे गुडू थाणे जे हद मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल 3 वरहनि जी मासूम ॿार सरफराज़ पठान जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां सिंध ऐं बलूचिस्तान बॉर्डर ते धरणो हंयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक बि मुअत्तिल थी वई। ज़िले कश्मीर जो MP हाजी अब्दुल रऊफ़ कोसो ॿुधाइण वारे हंधि पहुची वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर गुल सुमरो। जी बिल्कुल, असीं वक्त मौजूद हैं कश्मीर लागे देरामोट शहर अंदर गुडू थाने जी हद में गुज़रियल एक हफ़्तो पहिरियां पठान कॉलोनी में गुलन जहिड़ो मासूम 3 साल ॿार सरफराज़ पठान के जेके हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे फ़रार थी आहे, जंहिं पुलिस 7 ॾींहं गुज़रण बावजूद भी मासूम सरफराज़ पठान के बादियाब ना कराए सघियो। वारसनि पारां सिंध ऐं पंजाब बलूचिस्तान ते धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। मां इहो बि ॿुधाईंदो रहां त हितां जी जेकी सिंध पंजाब खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक आहे उहा बि मुअत्तल थी वई आहे। हिते ज़िले कश्मीर जो MP हाजी अब्दुल रऊफ़ खोसा भी वारसनि सां मौजूदु आहे। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कि उन्हनि जो छा चवणु आहे। SHO जेके मज़बूत ऑफिसर हुजनि, उन्हनि खां क्रिमिनल माण्हू बि अखाड़े वो सोचे बाबा मां उते वञा सुभाणे इहो SHO मूंखे माफ़ न कंदो, कंहिं बि तरीक़े सां उन चंबे मां ईंदुसि। बहरहाल इन जे लाइ असां SSP खे बि चवंदासीं और पंहिंजा जेके SHOs हिन टाइम आहिनि उन्हनि खे बि चवंदासीं पंहिंजा एफर्ट वठनि, पंहिंजो कारकर्दगी ॾेखारनि। जेकॾहिं कारकर्दगी तव्हां ॾेखारींदो SHO हूंदो, जेकॾहिं तव्हांजो इहो हाल हूंदो त पोइ लामाला ऑफिसर त पोइ चई थींदा रहंदा आहिनि। इहे ई जेके वेठा आहिनि हिन टाइम इहे ई पंहिंजा कोशिशूं करनि, एफर्ट वठनि, ॿारड़ो वापसि थिए, ॿिया जे बि के क्रिमिनल माण्हू आहिनि अगवा थियल आहिनि उहे माण्हू वापसि थियनि, अमन अमान ते कंट्रोल थिए। पुलिस इंतजाम है बिल्कुल बेवस है, बिल्कुल नया भी मीडिया के दोस्तों से मैं सुन रहा हूँ कि 26 बंदे और भी अगवा हुए हैं, अभी तक इसको कोई पता नहीं चल रहा है। ठीक है, अभी एक तो ये मासूम बच्चा है। आज हमारा पूरा बिरादरी ने कॉल भी किया, हमने पूरा सिंध और बलूचिस्तान से हमारे और भी काफिले आ रहे हैं। आज हम सब लोगों ने ये फैसला किया कि हमारा पास दूसरा रास्ता ही नहीं है, इस रोड पे एहतजाज हमारा हक है। हम इंशाल्लाह इस रोड को जब तक नहीं खोलेंगे, जब तक हमारा बच्चा बाजियाब नहीं होगा। झूठी तसल्लियाँ दी गई 24 घंटे का, फिर 48 घंटे का, बार बार हमें कहा गया, लेकिन ताहाल पुलिस ने कोई हमें खुशखबरी नहीं दी, ना बच्चे के लिए कोई ऐसी कोई हमें ख़बर दी, ना उसके लोकेशन के बारे में कोई सुराग नहीं लगा सकी। बिल्कुल मायूसी है और पुलिस की नाअहली है। और जब से कल से हमने ये सुना है कि गौसपुर के SHO को अगवा कर लिया गया है, तो जाहिर है उसके बाद हमारे पास कोई चारे नहीं। जब ये खुद महफूज नहीं है तो ये हमें क्या तहफ़्फ़ुज़ देंगे और ये हमारी क्या प्रोटेक्शन करेंगे। सरफराज़ पठान अहमद जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो ई चवणो हुयो त ज़िले कश्मीर अंदरि बदअमनी एतिरे क़दुरु त अरूज ते थी वई आहे जो हिते हिकु SHO बि महफ़ूज़ न आहिनि। SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो ई चयो त असीं SSP कश्मीर मां ना उमेद आहियूं। असां वज़ीर आला सिंध DIG लाड़काणा IG सिंध वज़ीर आला सिंध खां अपील था कयूं था जल्द खां जल्द नोटिस वठी असांजे ॿारड़े खे बादियाब कराए वञे, न त ॿी सूरत में ही धरणो जेको आहे जारी रहंदो। कैमरामैन टीम सां गॾु गुल सुमरो SS न्यूज़ कश्मीर।